अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकी मंज जहान सो तारियत अगे तुह जे लुत्फ़ जी अब्दुल लतीफ़ चवे आ तो दर कमी कान अदलों छुटान कर को फेरो फजल जो। दीन इस्लाम जी हकीकी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में ॾेही तोड़े पर ॾेही ॿुधंदड़नि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां यहाँ हमां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशरी ताहिरी। सोशल मीडिया जे जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अव्हां जे समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौर ईमान जी सलामतीअ लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिब लफ़्ज़ी या एराबी तौर का ग़लती थिए त माफ़ कंदा। असांजी सिंध धरतीअ जे नुमाए नास ऐं बेबाक आलमे दीन सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस ॾाहिरी ताहिरी बख्शी क़ादरी नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर अहसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अव्हां ताईं पहुचाइण जी कोशिश करियां पियो। इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन। दोस्तों, रोज़े मामूल जियां अॼु बि पाण कलाम इलाही जी तिलावत तर्जुमो ऐं तफ़सीर पढ़ंदासीं। अॼु सूरतुल बक़रह जी 187 आयत यानी 186 आयतुनि जो तर्जुमो तिलावत तफ़सीर अवां ॿुधी चुका आहियो। अॼोके प्रोग्राम में पाण 187 आयत खां क़ुरान पाक जी तिलावत शुरू कयूं था। वक़्त ताईं जेतिरो अल्लाह ताला घुरियो उन्हनि आयतुनि जो तर्जुमो ऐं तफ़सीर हिन सईं राह जे सफ़र में अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाइण जी कोशिश करियां पियो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उहिल्ल लकुम लैलतस सियामिर रफ़सु इला निसाइकुम हुन्ना लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्ना अलिमल्लाहु अन्नकुम कुंतुम तख्तानून अनफुसकुम फताब अलैकुम व अफ़ा अन्कुम फ़लआन बाशिरूहुन्ना वब्तगू मा कतबल्लाहु लकुम वकुलू वशरबू हत्ता यतबय्यन लकुमुल खैतुल अबयदु मिनल खैतिल अस्वद मिनल फज्र सुम्मा अतिमुस्सियाम इलल लैल वला तुबाशिरूहुन्ना व अंतुम आकिफून फिल मसाजिद तिल्का हुदूदुल्लाहि फला तक़रबूहा कज़ालिक युबय्यिनुल्लाहु आयातिही लिन्नासि लअल्लहुम यत्तक़ून। हलाल कई वई अव्हां लाइ रोज़ी जे रात में रोज़े जी रात में सुहबत करण पंहिंजनि ज़ालुनि सां उहे ढक आहिनि अव्हां लाइ अव्हां ढक आहियो उन्हनि लाइ। ॼातो अल्लाह त बेशक अव्हां ख़यानत में थिए विधो पंहिंजे पाण खे पोइ बाझ सां मोटियो अव्हां ते ऐं माफ़ कयईं अव्हां खे। पोइ हाणे सोहबत कयो उन्हनि सां ऐं तलब कयो जेकी लिखियो अल्लाह अव्हां जे लाइ
ऐं खाओ ऐं पीओ तव्हांजो ज़ाहिर थिए अव्हां लाइ बाख फुटण वारो अछो धाॻो कारे धाॻे खां फजर जे वक़्तु। उनखां पोइ पूरो कयो रोज़ो राति ताईं ऐं न सोबत कयो उन्हनि सां इन हाल में जो अव्हां ॾहे में वेठल आहियो। मस्जिदुनि में इहे हदूं आहिनि उन जूं, पोइ उनखे वेझाई न वञो। अहिड़ी तरह बयानु थो करे अल्लाह पंहिंजूं आयतूं माण्हुनि लाइ मन उहे तक़वा वारा थियनि। दोस्तो, सूरतुल बक़रह जी 187 आयत अवां ॿुधी तिलावत ऐं तर्जुमो। हाणे पाण उन जो तफ़सीर सम्झण जी कोशिशि कंदासीं। त इब्तिदा में रमज़ान मुबारक में राति जो बि औरतुनि खां जुदा रहण जो हुकुम हो। बाद में आसानी करे राति जो मुड़ुसनि खे पंहिंजे ज़ालुनि सां सोबत करण जी मोकल ॾिनी वई। रफ़स हिकु जामे लफ़्ज़ आहे जेको ज़ाल ऐं मुड़ुस जे ख़ुसूसी ताल्लुकात जे सभिनी दर्जनि खे शामिल आहे। रफ़स जामे कलमो आहे। मर्द पंहिंजी ज़ाल खां जो बि इरादो रखंदो आहे उनखे ही लफ़्ज़ शामिल आहे। हुन लिबासुन हिन आयत सगोरीअ जो हिसो ख़ुसूसी तवजह तलब आहे जंहिंमें मर्द ऐं औरत जी हिक ॿिए सां ताल्लुकात खे इंतिहाई सुहिणे नमूने सां बयानु कयो वियो आहे। यानी जहिड़ी तरह उहे अव्हां लाइ लिबास आहिनि त अव्हां बि उन्हनि लाइ लिबास आहियो। इन लिहाज़ सां ॿिन्ही जा हिक ॿिए ते हुक़ूक़ आहिनि। हिक ॿिए जे लाइ लिबास चवण में अजीब माना समायल आहे। लिबास परदो आहे, हर ऐब लिकाईंदो आहे, ज़ीनत आहे, हुस्न ऐं जमाल खे खोलींदो आहे, राहत आहे, सर्दी ऐं गर्मीअ खां बचाईंदो आहे। छा हिकु सुठी ज़ाल पंहिंजे मुड़ुस लाइ ऐं सुठो मुड़ुसु पंहिंजी ज़ाल जे लाइ परदो ज़ीनत ऐं राहत नाहे? यकीनन आहे। जंहिं मिलत जे हर घर में ज़ाल मुड़ुस हुजण जो ही बुलंद ऐं आला मयार हुजे उन जे लाइ ही दुनिया जन्नत नाहे त ॿियो छा आहे। अजब त उन्हनि ना सम्झनि जो आहे जेके इस्लाम ते एतिराज़ कंदा आहिनि त इस्लाम में औरतुनि जे हुक़ूक़ जी हिफ़ाज़त नाहे। उहे जेकॾहिं हिन आयत जे हिन हिसे खे ग़ौर सां पढ़नि त खेनि पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु थिए हा, इस्लाम मुस्लमान औरतुनि जे मुंहं तां शर्म ऐं हया जे निकाब लाहिण जो हुकुम न कयो आहे। उन औरत खे महफ़िल रक़्स ऐं सरोद जे सीनत बणजण जी मोकल न ॾिनी आहे। इस्लाम हिकु मुस्तक़िल दीन आहे। उन जो पंहिंजो निज़ाम क़ानून ऐं ज़ाब्ते हयात आहे ऐं उन जे मुस्तक़िल हुजण जी इहा ई निशानी आहे त उहो हर हालत में उन ज़ाब्ते जो पाइबंद रहे। ॿिए कंहिंखे इहा ॻाल्हि पसंदि अचे या न, को ख़ुशि हुजे या न, इस्लाम जे हुकुमनि में माण्हुनि जे राज़ी करण लाइ का बि घटि वधि ॻाल्हि नथी करे सघिजे। वब्तगू मा कतबल्लाहु लकुम, जेकी अल्लाह जे लाइ लिखियो आहे उहो तलब कयो। दोस्तो, इन मां मुराद आहे त पंहिंजनि ज़ालुनि सां सोहबत करण में सिर्फ़ु शहवत पूरे करण जी नीयत न रखो, बल्कि औलाद जी तलब बि रखो। जीअं हज़रत मअक़िल बिन यसार खां रवायत आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे तज़व्वजुल वदूदल वलूद फ़इन्नी मुकासिरु बिकुमुल उमम। रवाह अबू दाऊद व नसाई। यानी मुहब्बत रखंदड़ ॿार ॼणींदड़ औरत सां शादी कयो, पोइ बेशक मां अव्हां सां ॿियनि उम्मतुनि खां घणाई साबित कंदड़ आहियां। अल ख़ैतुल अबियद, अछो धाॻो, इन मां मुराद सुबुह सादिक आहे। यानी सुबुह जी उहा रोशनी जेका ॾखिण ऐं उत्तर ॾांहुं पासनि में पखिड़िजंदी आहे, उन जे उभरण ताईं राति जो खाइण पीअण जी मोकल आहे। उनखां पोइ रोज़े जो वक़्तु शुरू थी थो वञे। हाणे खाइण पीअण जमा करणु बंदि आहे। सुम्म अतिमुस्सियाम इलल लैल, उनखां पोइ रोज़ो राति जे अचण ताईं रखो। इहो रोज़े जो आख़िरी वक़्तु बयानु कयो वियो आहे। यानी सिज लहण जो यकीन थी वञे त रोज़ो खोलियो। आकिफ़ून फिल मसाजिद, हिन में एतिकाफ़ में वेहण वारनि लाइ बयानु कयो वियो।
जेको मस्जिद में ॾहे में वेठल आहे उनखे राति जो बि पीउ माउ जी इज़त एहतराम, घर जे फ़र्दनि जो इज़त एहतराम, पर ख़ासि करे हिन आयत में जेको आकिफ़ून फ़िल मसाजिद में हुकुम आहे उहो आहे त राति जो पंहिंजी ज़ाल सां सोबत करण जी मोकल न आहे उन्हीअ खे जेको एतकाफ़ में वेठल आहे, ॾहे में वेठल आहे। अॻिते इरशाद थियो त हीअ अल्लाह ताला जे तरफ़ां मुक़ररु कयल हदूं आहिनि, उहे ट्रोड़ियो त न पर उन्हनि खे वेझा बि न वञो। ईअं न थिए जो जज़्बात जे वहकिरे में वेही अल्लाह ताला जी नाफ़रमानी करे वेहो। अल्लाह ताला पंहिंजूं आयतूं अव्हां जे अॻियां खोले खोले थो बयानु करे त मन अव्हां परहेज़गार थी पओ। दोस्तों, अॻिते अल्लाह ताला इरशाद फरमायो 188 आयत, वला तअकुलू अमवालकुम बैनकुम बिलबातिल वतुदलू बिहा इलल हुक्काम लितअकुलू फरीकम मिन अमवालिन्नास बिलइस्मि वअंतुम तअलमून। ऐं न खाओ माल हिक ॿिए जा पाण में बातिल तरीक़े सां, ऐं न रसाई हासिल कयो उन्हनि सां हाकिमनि ॾांहुं। तां त खाओ हिसो मालनि माण्हुनि जे मां गुनाह सां, हालांकि अव्हां ॼाणो था त इहो हराम आहे। दोस्तों, हिन आयत सगूरी में इस्लामी मुआशी निज़ाम जो हिकु ॿियो कानून बयानु थी रहियो आहे, यानी नाजाइज़ तरीक़े सां माण्हुनि जो माल न खाओ। उन में जुआ, ग़ज़ब, ठगी, हक़ तलफ़ी ऐं जंहिंमें बि मालिक नाराज़ आहे सभु दाख़िल आहे। अहिड़ी तरह रुश्वत, कूड़े क़िस्म या कूड़ी शाहिदी सां कंहिंजो माल कोरट मां हासिल करण बि हराम आहे। क़ुरान करीम जे हिन हुकुम ते हलण सां केतिरा फितना दफ़ थी वञनि था, पर अफ़सोस जो अॼु ताईं मुस्लमान हाकिमनि खे रुश्वत ॾियण जो सिलसिलो जारी आहे ऐं पूरो आलम इंसानियत उन खां मुतासिर रहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा केतिरा फ़रमान आहिनि त पराओ माल नाहक खाओ न। इमाम अहमद अबे अमीन सादी खां रवायत आंदी आहे त बेशक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ला यहिल्लु लिइम्रिइन अन याख़ुज़ माल अख़ीहि बिग़ैरि हक़्क़िहि वज़ालिक लिमा हर्रमल्लाहु मालल मुस्लिम अलल मुस्लिम। यानी कंहिं बि मुड़ुस लाइ हलाल न आहे जो पंहिंजे मुस्लमान भाउ जो माल नाहक सां खाए, ऐं इहो उन जे करे जो मुस्लमान जो माल मुस्लमान ते नाहक खाइण सां अल्लाह ताला हराम करे छॾियो आहे। अहिड़ी तरह हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु खां ॿिए रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मा तज़ालु क़दम अब्दिन यौमल क़ियामति हत्ता युसअल अन अर्बइन अन उम्रिही फ़ीमा अफ़नाहु व अन शबाबिही फ़ीमा अबलाहु व अन मालिही मिन ऐन इक्तसबहु व फ़ीमा अनफ़क़हु व अन इल्मिही माज़ा अमिल फ़ीह। यानी क़यामत जे ॾींहुं बानो पंहिंजी जाइ खां अञा पेर ई न खणंदो त चइनि शयुनि जे बारे में उन खां सवाल कयो वेंदो। उन जी उमिरि जो त कहिड़े कम में गुज़ारियईं। ए नौजवान कुझु सोच, अल्लाह ताला पहिरियां तोखां इहो पुछंदो त इंसान तोखे मूं जवानी अता फ़रमाई, इंसान तोखे उमिरि अता फ़रमाई, तोखे शऊर अदराक अदा फ़रमायो, तो उनखे कीअं गुज़ारियो ऐं उन जी जवानीअ जो त छा में बर्बादु कयईं। ऐं उन जे माल जो सवाल थींदो त किथां कमायईं ऐं छा में खपायईं। ऐं उन जे इल्म जो सवाल थींदो त उन ते कहिड़ो अमल कयईं। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु भेरे ख़ुतबो ॾींदे फ़रमायो त ए मुहाजिरनि जी जमायत, 5 ख़सलतूं अहिड़ियूं आहिनि जिन जे मुतालिक़ मां अल्लाह ताला खां पनाह थो घुरां त उहे अव्हां में पैदा न थियनि। हिकु त जॾहिं कंहिं क़ौम में बेहयाई पैदा थींदी आहे त उन्हनि में ताउन, वबा ऐं नवां नवां मर्ज़ पैदा थींदा आहिनि जेके उन्हनि जे अबनि ॾाॾनि में बि न हा।
दोस्तों, अवां दौर जदीद जे अंदाज़ो लगायो तो इहा शुगर, इहे ब्लड प्रेशर, इहे बीमारियूं जेके आम थी वियूं आहिनि, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन्हनि जो घणो हुजणु बेहयाई जो सबबु आहे। असां वटां हया शर्म ख़तमु थींदो पियो वञे ऐं उन जो कारण इहो आहे त मुख़्तलिफ़ अहिड़ियुनि बीमारियुनि जनमु वरितो आहे जेके असांजे वॾड़नि में न शुगर, न ब्लड प्रेशर, न अहिड़े क़िस्म जा के मरहला के मामला हुआ। त मुंहिंजे आका फरमायो, ॿियो त जॾहिं कंहिं क़ौम में माप ऐं तौर में घटि वधि करण जो मर्ज़ पैदा थींदो आहे त उन्हनि ते ॾुकार, महांगाई, मुशक़त, महिनत ऐं हाकिमनि जा ज़ुल्म लाथा वेंदा आहिनि। त दोस्तो, अॼोके दौर ते निगाह फरमायो। 1400 साल पहिरीं मुंहिंजे आका फरमायो, अॼु असीं हर शइ में मिलावट कयूं था, बेईमानी कयूं था। वठण जा वट हिकिड़ा आहिनि त ॾियण जा वट ॿिया रखियो वेठा आहियूं। खीर हुजे, दुकानदारी हुजे, कपिड़ो हुजे, हर मरहले, हर मामले में असीं बेईमानी ते लथियल आहियूं। माप ऐं तौर सां गॾोगॾु जेको ॿियो कारोबार कयूं था उन में बि ईमानदारी न रही आहे। पोइ ॾिसो त उन जो असरु, उन जो ॾमरु बाक़ी मुस्लिम उम्मत ते पियो आहे। ॾुकार, असांजी सरज़मीन सिंध दरिया ददका ॾेई वहंदड़ अॼु ॾुकारी ॾेह जी सूरत में गंदे पाणीअ सां, गटरनि जे पाणी सां भरियल आहे। महांगाई जो आज़ार ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। हाकिमनि जा ज़ुल्म मुख़्तलिफ़ अंदाज़ सां वधंदा पिया वञनि। ऐं मुंहिंजे आका फरमायो टियों त जॾहिं का क़ौम ज़कात अदा न कंदी आहे त उन्हनि ते बरसाति बंदि कई वेंदी आहे। दोस्तो, मौसमी बरसातूं, बरसाति ख़ुदावंदी रहमत बि आहे त ज़हमत बि आहे। जेकॾहिं असीं सभु मुस्लिम, ख़ासि करे जेके मालदार, जंहिंजे मथां ज़कात वाजिबु आहे, फ़र्ज़ु आहे, उहे ज़कात अदा कनि त मां नथो सम्झां त असांजे मुल्क जे अंदरि ग़ुरबत रहंदी। हुकूमत ग़ुरबत घटाइण जा कई हीला हलाए पई, पर जेकॾहिं उन ज़कात जो दुरुस्त इस्तेमालु हक़दार ताईं हक़ पहुचायो वञे त यकीनन असांजो मुल्क, असांजूं इस्लामी रियासतूं ख़ुशहाल बणिजी वञनि। ऐं मुंहिंजे आका चोथे नंबर ते जेको इरशाद फरमायो त जॾहिं का क़ौम अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कयल अहद भञंदी आहे त अल्लाह ताला उन्हनि ते धारिया दुश्मन ग़ालिब कंदो आहे जेके उन्हनि खां नाहक माल खसे वेंदा आहिनि। दोस्तो, 1400 साल पहिरीं मुंहिंजे आका फरमायो, असीं पंहिंजे रब जा अहद, क़ौल, पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कयल वाइदा कोन पिया पाड़ियूं। मस्जिदूं वीरान आहिनि। जेकॾहिं मस्जिद में आहियूं बि त असांजो तसवुरु, असांजा ख़्याल किथे ॿिए हंधि आहिनि। असांजी निमाज़ कामिल निमाज़ न आहे। पाड़े जो हक़ अदा करण लाइ तयारु न आहियूं। ख़ुदा अज़्ज़ व जल हुक़ूक़ुल्लाह सां गॾु हुक़ूक़ुल इबाद जो ख़्यालु न आहे त पोइ अॼुकल्ह ॾिसो असीं ईसाईअ जे ग़लबे हेठि आहियूं, अमेरिका जे हुक्मरान जे ज़ुल्म बरबरीयत हेठि आहियूं। असांजा हुक्मरान उन्हनि जे इजाज़त खां सवाइ गैस ते, असांजे वसाइलनि ते, असांजे कोयले ते, असांजे मिल्कियतुनि ते उन्हनि जो कब्ज़ो आहे। पेट्रोल ते उन्हनि जो कब्ज़ो आहे। त ही मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो त मुस्लमानो, जेकॾहिं तव्हां अल्लाह जे हुकुम ऐं उन जे रसूल सां कयल अहद खे भञंदो त पोइ अव्हां सां ईअं ई थींदो। ऐं 5 नंबर ते मुंहिंजे आका फरमायो त जॾहिं कंहिं क़ौम जा हाकिम अल्लाह जे क़ानून ते फ़ैसिलो न कंदा ऐं अल्लाह जा नाज़ुल कयल अहकाम उन्हनि जे दिलनि सां न लॻंदा त अल्लाह ताला उन्हनि जी पाण में लड़ाई ऐं झेड़ो विझंदो आहे। दोस्तो, हीअ रवायत इब्न माजा ऐं बेहक़ी नक़ल कई आहे ऐं हाकिम उनखे मुस्लिम शरीफ़ जे शर्त ते सही चयो आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो त अॼुकल्ह असांजा हक़ हुक्मरान रखंदड़ मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अंदाज़ में हिक ॿिए जे मुख़ालिफ़तुनि में, मुफ़ाहमतुनि खे तस्लीम करण लाइ तयारु न आहिनि। ऐं इहो ई सबबु आहे जो हिक असेंबली जे मैदान ते वेही करे हम ख़्याल न आहिनि। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगामात खे मञण लाइ तयारु न आहिनि, तस्लीम करण लाइ तयारु न आहिनि, जेका अॼु खां 1400 साल पहिरीं ॻाल्हि मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमाए चुकी आहे।
हुज़ूर जीअं फ़रमायो, अॼु उहे हालतूं असां जे साम्हूं आहिनि त अल्लाह ताला असांजे मुस्लमाननि खे मुतहिद बनाए, मुस्लमाननि खे अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जा हक़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तो दोस्तों, हाणे पाण 189 आयत तिलावत कयूं था। अल्लाह ताला फ़रमायो, यसअलूनका अनिल अहिल्लत कुल हिय मवाक़ीतु लिन्नासि वल हज्ज वलैसल बिर्रु बिअन तअतुल बुयूत मिन ज़ुहूरिहा वलाकिन्नल बिर्र मन इत्तक़ा वअतुल बुयूत मिन अबवाबिहा वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून। पुछनि था तोखां उभरंदड़ चंडनि जे बारे में, फ़रमाए त उहे वक़्तु सुञाणण जूं निशानियूं आहिनि माण्हुनि जे लाइ ऐं हज जे लाइ, ऐं हीअ का नेकी नाहे जो अचो पंहिंजनि घरनि में उन्हनि जे पोयां पासनि खां, ऐं पर नेकी उन जी आहे जो तक़वा अख़्तियार कयाई ऐं अचो घरनि में उन्हनि जे दरवाज़नि खां ऐं ड्रिजो अल्लाह खां इन उमेद ते त कामयाब थियो। दोस्तों, आयत जी तिलावत तर्जुमो हाणे पाण तफ़सीर सम्झण जी कोशिशि कंदासीं त चंड जो उभरणु लहणु घटि वधि थियणु कुदरत जूं अहिड़ियूं ज़ाहिरी निशानियूं आहिनि जिन खे ॾिसी इंसानु उन्हनि जे ख़ालिक मालिक मुदब्बिर जो पतो लॻाए सघे थो, मगर उन मां सबक़ हासिल करण जे बजाय सवाल कयो वियो त इहो छो थो घटि वधि थिए। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा खां रवायत आहे त सअलन नासु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनिल अहिल्लति फनज़लत हाज़िहिल आयत, यानी माण्हुनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछियो त चंड घटि वधि छो था बीहनि, यानी उभरंदे चंड वॾो आहे, बज़ाहिर नंढड़ो नज़र अचे थो, उभरे त पहिरीं तारीख़ जो थो, पर हली हली विचां ॾिहाड़ा जेके थियनि था 7 ॾींहं उहे चंडरोकी वारा ऐं आख़िर में वरी नंढड़ो थी वञे थो। पोइ ही आयत नाज़ुल थी ऐं ॿुधायो वियो त ही सभु उन क़ादिर जी कुदरत जी करिश्मा साज़ी आहे जंहिं हिकु तरफ़ पंहिंजी कुदरत सां फितरत जे मज़हरनि खे अहिड़ो त हसीन ऐं जमील बनायो आहे जो दिलि जे बेअख़्तियार उन्हनि ॾांहुं छिकिजी वेंदी आहे, दिलि भरिजी वेंदी आहे, ऐं ॿिए तरफ़ उन्हनि में एतिरी त ओन्हाई रखी अथसि जो केरु लख भेरा मग़ज़ मारी करे त बि उन्हनि जे राज़ खे लही नथो सघे। वॾी ॻाल्हि त उन महिनत करण ऐं तड़प जूं सलाहियतूं बि तबियतुनि में पाण ई लिकल रखियूं अथसि, छो त उन्हनि खां सवाइ सारी काइनात जो न त हुस्न खुली बीहे हा ऐं न ख़बर पवे हा त हिन ख़ाली इंसान जे पैदा करण में छा छा हिकमतूं रखियल आहिनि। दोस्तो, हिकु अहिड़ो वक़्तु बि आयो जो इंसान जॾहिं इन्हनि राज़नि तां पर्दो खणी न सघियो त हुस्न जी हैबत ऐं कुदरती जलाल जी दिलरुबाई अॻियां सर्ब सुजूद थी पंहिंजे आजिज़ी जो इज़हार कयईं। पोइ छा थियो? सॼी काइनात ते जमूद तारी रहियो, हर शइ ऐं हर निज़ारो कुमाणियल नज़र अचणु लॻो, छो त जेको हथु सॼी दुनिया खे संवारण ऐं सिंगारण लाइ पैदा कयो वियो हो उहो बेकार बणिजी वियो ऐं उन जे अकुल ऐं सम्झ जा सभु ॾीआ विसामी चुका हा। तांजो अल्लाह ताला करम करे पंहिंजे आख़िरी पैगम्बर महबूब मुकर्रम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मोकिलणु फ़रमायो, पाण अची इंसाननि जे अखियुनि तां जहालत जी पटी लाथाऊं, उन्हनि जे दिलि वारनि दीदुनि खे बीनाई बख़्शाऊं, उन्हनि खे ॿुधायूं त ही सिज चंड ज़मीन आसमान जबल जंगल दरिया ऐं मैदान अव्हां जा महबूद मसजूद न आहिनि, इहे सभु अव्हां जी ख़िदमत लाइ पैदा कया विया आहिनि। अव्हां पंहिंजे हक़ीक़ी महबूद अल्लाह जल शानहू मन वालहू ॾांहुं विख वधाए त ॾिसो, उहे सभु शयूं अव्हां जे क़दमनि तां क़ुर्बान थियण लाइ तयारु आहिनि। दोस्तो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इंसान जे फ़िक्री ग़लतीअ जी इस्लाह कई ऐं उन्हनि खे ॿुधायो त मख़लूक़ात में वॾीअ खां वॾी शइ बि अव्हां जे महबूद हुजण जे लाइक़ु नाहे। अव्हां सभिनी जो ख़ालिक़ हिकु अल्लाह वहदहू ला शरीक आहे। उन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झण जे बावजूद बि कॾहिं कॾहिं ज़हनी उलझन खे दूरि करण लाइ अहिड़ा सवाल पेश कया वेंदा हा। इन सवाल जे जवाब में अल्लाह ताला फ़रमायो त क़ुल हिय मवाक़ीतु लिन्नासि वल हज, यानी इहो निज़ाम
असुल में इन जे करे रखियो वियो आहे त उन सां अव्हां पंहिंजनि इबादतुनि ॾेती लेतीअ जा वक़्त सही ॼाणो ऐं मुक़ररु करे सघो। हीअ हिकु अहिड़ी खुलियल जंतरी आहे जंहिंसां हर शख़्स पढ़ियल या अणपढ़ियल शहरी या बहिराड़ीअ जो वक़्तु मालूम करे सघे थो। अहिड़ी तरह तलाक, इला, इद्दत वग़ैरह जो बि इन्हनि ॾींहंनि ऐं वक़्तनि सां तअल्लुक़ रहे थो। दोस्तो, हिन में अल्लाह ताला फरमायो त घरनि में पोएं पासे खां अचणु नेकी नाहे। लईसल बिर्रु बिअन तअतुल बुयूत मिन ज़ुहूरिहा। क़ुरान पाक जे मुफ़स्सिर अल्लामा अबू हयान इंदलसी ग़ौलनाती अलैहि रहमत लिखियो आहे त बराए बिन आज़िब ज़हरी ऐं क़तादा फरमायो आहे त जाहिलियत ऐं इस्लाम जे इब्तिदाई दौर में जेके माण्हू हज या उम्रे जो अहराम ॿधंदा हुआ उहे पंहिंजनि घरनि में दरवाज़नि खां न ईंदा हुआ। घरनि जूं पोयूं भितियूं भञी उन्हनि मां दरवाज़ा करे पोइ अंदरि ईंदा हुआ। जेकॾहिं तंबुनि में रहण वारा हूंदा हुआ त उहे उन्हनि जे पोयां रसियूं खोले अंदरि ईंदा हुआ ऐं जेसि ताईं अहराम न खोलींदा हुआ उन ते सख़्तीअ सां पाबंदी कंदा हुआ ऐं उनखे नेकी ऐं सुहिणो अमल सम्झंदा हुआ। उन्हनि जे बारे में आयत जो हिस्सो नाज़िल थियो ऐं अल्लाह ताला फरमायो त इहा नेकी नाहे, नेकी इहा आहे तव्हां परहेज़गार बणिजो। ऐं इहे ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके अव्हां पंहिंजी सोच, वीचार ऐं अकुल सां बि सम्झी सघो था। दोस्तों, प्रोग्राम सही राह मां आहियां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। हींअर पाण क़ुरान करीम जी सूरतुल बक़रह मंझां 190 आयत सगोरी ऐं 191 आयत सगोरी तिलावत कयूं था। उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर। अल्लाह ताला फरमायो वक़ातिलू फ़ी सबीलिल्लाहिल्लज़ीना युक़ातिलूनकुम वला तअतदू इन्नल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन वक़्तुलूहुम हैसु सक़िफ़्तुमूहुम व अख़रिजूहुम मिन हैसु अख़रजूकुम वल फ़ितनतु अशद्दु मिनल क़त्ल वला तुक़ातिलूहुम इंदल मस्जिदिल हराम हत्ता युक़ातिलूकुम फ़ीहि फ़इन क़ातलूकुम फ़क़्तुलूहुम कज़ालिक जज़ाउल काफ़िरीन। ऐं जंग कयो अल्लाह जी वाट में उन्हनि सां जो जंग था कनि अव्हां सां ऐं न ज़्यादती कयो। बेशक अल्लाह नथो मोहबत रखे ज़्यादती कंदड़नि सां। ऐं क़त्ल कयो उन्हनि खे जिते बि लहो उन्हनि खे ऐं कढो उन्हनि खे उतां ई जो कढियाऊं अव्हां खे। ऐं फितनो उथारणु ज़ोर सख़्तु आहे क़त्ल करण खां। ऐं न जंग कयो उन्हनि सां मस्जिद हराम वटि तां जो जंग कनि अव्हां सां उन में। पोइ जेकॾहिं जंग कनि अव्हां सां त पोइ क़त्ल कयो उन्हनि खे। अहिड़ी तरह आहे सज़ा काफ़रनि जी। दोस्तो, तर्जुमे में अव्हांखे हिकु नवाण नज़र ईंदी हूंदी। तर्जुमो ई मूं लफ़्ज़ी अव्हां जे साम्हूं तशरीही तर्जुमा क़ुरान पाक में आम सिंधी तर्जुमा अव्हां पढ़ंदा आहियो उहे तशरीही तर्जुमा आहिनि। पर मां अव्हां जे साम्हूं हिन आयत करीम जे मद्देनज़र तलफ़ुज़ जो जेको लफ़्ज़ी तर्जुमो आहे उहो पेश पियो कयां। उन खां पोइ हाणे वरी पाण 190 ऐं 191 सूरतुल बक़रह जी आयत सगोरी जे तफ़सीर ॾांहुं हलूं था, उनखे सम्झण जी कोशिशि कयूं था। अल्लाह ताला हिननि आयतुनि जे शान नुज़ूल जे बारे में छा ॿुधायो। अल्लामा इब्नुल जौज़ी अलैहि रहमत लिखियो आहे त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन संदन असहाबन सगोरन रदी अल्लाह ताला अन्हुम खे हुदैबिया जे मैदान खां अॻिते उमरे करण जे लाइ बि काफ़रनि न छॾियो ऐं सभिनी क़ुर्बानीअ लाइ आंदल जानवर बि उते ई कुठा ऐं सुलह कयो वियो त ईंदड़ साल अची उमरो कजो त पाण मदीने शरीफ़ में ई मोटी आया। ऐं ॿिए साल जॾहिं वरी उमरे लाइ तयारी कयऊं त असहाबन सगोरन रदी अल्लाह ताला अन्हुम सोचियो त कुरैशी अॻिए साल वारो वाइदो वफ़ा कंदा अलाए न ऐं खेनि हिन साल में बि मके मुकरमा में दाख़िल थियण खां रोके जंग कंदा अलाए छा। जेकॾहिं जंग कनि त पोइ उन्हनि सां अहिड़े महीने में जंहिंमें जंग न करण जो हुकुम हूंदो आहे जंग कजे त सुठो न आहे।
तॾहिं अल्लाह ताला ही आयतूं नाज़िल कयूं ऐं हिननि आयतुनि में उन्हनि मज़लूमनि खे ताक़त जो जवाबु ताक़त सां ॾियण लाइ इजाज़त ॾिनी वई, जिन ते 12-13 साल मुसलसिल ज़ुल्मनि जा जबल टोड़िया विया हा ऐं तस्लीम ऐं रज़ा जा साहिब माठ करे बर्दाश्त कंदा रहिया। क़ुर करीम जे हिन जिहाद वारे हुक्म खे सम्झण लाइ टिनि शयुनि जो सम्झणु ज़रूरी ऐं अहम आहे। हिकु त जिहाद कहिड़े मक़सद लाइ कयो वञे, ॿियो त कंहिंसां जिहाद कयो वञे, टियों त कहिड़नि शर्तनि ते कयो वञे। दोस्तो, कम वारियूं ॻाल्हियूं आहिनि। असीं अख़बारूं, रिसाला, डाइजेस्ट, ॿिया किताब पढ़ंदा आहियूं, पर कॾहिं क़ुर करीम असां ॿुधंदा आहियूं ऐं आम तिलावत बि कंदा आहियूं, पर उनखे सम्झण जी कोशिशि न कंदा आहियूं। ज़रूरत आहे त उन अलाह जे कलाम खे सम्झूं। इन्हीअ जे करे मूं हीउ सिलसिलो शुरू कयो आहे। अल्लाह ताला शल मुंहिंजी महिनत साबित फ़रमाए ऐं असां अव्हांखे इन जी अज़ीम नेमत सां सरफ़राज़ फ़रमाए। त मूं ज़िक्र कयो टिनि ॻाल्हियुनि जो, टे मक़सद जिहाद जा। सभ खां पहिरीं जिहाद करण जो मक़सदु फ़ी सबीलिल्लाह जे लफ़्ज़ सां ॿुधायो वियो, यानी फुरण, मारण, लुटण जे लाइ न, पर हक़ जी सरबुलंदी लाइ जिहाद कयो। तिजारती, सनअती, वतनी या नस्ली अदावत ऐं तअसुब या अहिड़ा किरियल क़िस्म जा मक़सद मोमिन जी जंग में पेश नज़र न हूंदा आहिनि। त माल मिलंदो, सनअत मिलंदी। उन खां पोइ ॿियो नंबर त कंहिंसां जंग कयो, अल्लज़ीन युक़ातिलूनकुम में उन जी वज़ाहत बयानु थी आहे, यानी उन्हनि सां लड़ो जेकी अव्हां सां लड़नि था ऐं अव्हां सां लड़ण जे तयारियुनि में आहिनि, पर उन में बि शर्त आहे, वला तअददू, उन्हनि ते बि ज़्यादती न कयो। छो त जॾहिं इंसानु जज़्बात ते कंट्रोल न करे सघंदो आहे त ज़्यादती करे वठंदो आहे, छो त उन में इंतकाम बदिले वठण जी बाहि भड़कंदी आहे। अल्लाह ताला खोले ॿुधायो त ज़्यादती कंदड़नि सां संदसि मुहबत न हूंदी आहे। दोस्तो, औरतुनि, पोढ़नि ऐं मज़ूरनि, हारियुनि, मज़दूरनि ऐं दुनिया जे तारिकनि ते जेकॾहिं उहे जंग में शरीक न आहिनि त हथ वधाइण खां इस्लाम मना कई आहे। अहिड़ी तरह वणनि जे वढण, उठनि ऐं खीर ॾियण वारनि हलाल जानवरनि जे ख़तमु करण खां मना कई आहे। पर मुस्तशरिक़, यूरोपी या ॿिया दानिश्वर इस्लाम जे जिहाद वारे नज़रिए ते तरह तरह एतिराज़ात कंदा आहिनि। उहे जेकॾहिं हिननि आयतुनि ते गौर कनि हा त पंहिंजनि एतिराज़नि खे पाण ई ग़लति सम्झनि हा ऐं हीउ फ़ैसिलो ॾियण ते मजबूर थियनि हा त हिन वक़्त में मुहज़ब ऐं मुतमदन दुनिया में अहिड़ी ॿी का बि क़ौम न आहे जिन जे जंगी क़ानूननि में अदल ऐं इंसाफ़ जो अहिड़ो लिहाज़ रखियो वियो हुजे। हाणे त जंग शुरू थींदे ई पुरअमन शहरनि ऐं आबाद ॻोठनि खे बमनि सां उॾायो थो वञे। दोस्तो, नंढड़ा ॿार, बीमार, पोढ़ा सभु मारिया था वञनि। इस्पतालुनि, दर्सगाहुनि, इबादत ख़ाननि खे तबाह कयो वेंदो आहे। अवां ताज़ो ॾिठो, फ़ेबरवरी 2019 जे आख़िर में हिकु परॾेही मुल्क, पाड़ेसरी मुल्क, असांजे मुल्क पाकिस्तान जे मथां हमिलो कयो ऐं उन जे दिफ़ा में असांजे मुल्क अमुन वारी सूरत अख़्तियार कई। ऐं क़ुर करीम बि इहो ई थो चवे त अवी कंहिं ते हमिलो न कयो, पर पंहिंजे दिफ़ा ऐं बचाव में। पर जेकॾहिं अहिड़ो मामिलो अचे थो त जंग जा उसूल आहिनि जेके अल्लाह ताला क़ुर करीम में ॿुधाया, औरतुनि ते, पोढ़नि ते, मज़दूरनि ते, हारियुनि ते, मज़दूरनि ते ज़ुल्म न कयो। दोस्तो, ऐं उन सां गॾोगॾु इस्पतालूं, दर्सगाहूं, इबादत खाना, उन्हनि खे तबाह न कयो। नंढड़ा ॿार, बीमार, पोढ़ा, उन्हनि जो अहसासु रखो। हीउ क़ुर पाक असांखे जंग जा उसूल सेखारिया आहिनि जेके कंहिं बि मज़हब जे अंदरि न आहिनि। इहे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में सम्झाया ऐं अहले इस्लाम जेकॾहिं उन ते अमल करे थो त उन में खोड़ सारियूं हिकमतूं आहिनि, बरकतूं आहिनि। वल फितनतु अशद्दु मिनल क़त्ल, फितनो क़त्ल खां बि सख़्तु आहे। अल्लामा इब्नुल जौज़ी अलैहि रहमत लिखियो आहे त इब्न अब्बास, हसन, मुजाहिद ऐं क़तादा जो कौल आहे त हिते अल फितनह मां मुराद शिरक आहे, यानी हिन आयत में फितने मां मुराद शिरक आहे। उहे काफ़र जेके अल्लाह ताला सां ॿियनि खे शरीक था बनाइनि, बैतुल्ला शरीफ़ में बुत रखियो वेठा आहिनि, उहो गुनाह एहतराम वारे महीने में जंग करण खां बि वॾो ऐं सख़्तु गुनाह आहे। उन्हनि सां उन्हनि जे विढ़ण खां पोइ विढ़ण मना न आहे। ऐं अलफ़ितना असुल में सोन खे पघारे उन मां मेरह कढण खे चवंदा आहिनि।
पर हाणे उनजो सख़्तु आज़माइश जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे। ऐं वॾे में वॾी आज़माइश इहा आहे जेका दीन क़बूल करण या दीन खां फेराइण लाइ कई वेंदी आहे। मके पाक में रहण वारा काफ़र मुस्लमाननि खे दीन खां फेराइण जे लाइ सख़्त खां सख़्तु सज़ाऊं ॾींदा हुआ। अलाह ताला फरमायो त क़त्ल करण बि वॾो गुनाह हुआ, पर कंहिंखे उन जे अक़ीदनि खां जंहिं ते हू दिलि जी सचाईअ सां यकीन रखियो वेठा आहिनि, फेराइण क़त्ल खां बि वॾो गुनाह हुआ। दोस्तो, तव्हां ॾिसो हिकिड़ो हक़ जी राह ते हले थो ऐं उन हक़ जी राह खे अॼुकल्ह कम्यूनिस्ट, दहरिया, मुख़्तलिफ़ ग़ैर मज़हब, लालचूं, बनियूं वनियूं वर लालचूं ॾेई करे दीन फेराइनि पिया। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, ख़बरदार जेके मुंहिंजे हक़ जे दीन ते आहिनि उन्हनि खे लालचूं आछूं ॾेई गुमराह करण जी कोशिशि न कयो, इहो क़त्ल खां बि वॾो गुनाह आहे। त दोस्तो, प्रोग्राम सईं राह जारी आहे। मां आहियां अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। हींअर पाण 192 आयत क़ुरान पाक जी पढ़ूं था। अल्लाह ताला फरमायो सूरतुल बक़रह में, फ़इनिंतहौ फ़इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम, पोइ जेकॾहिं बसि कनि त अव्हीं बि बसि कयो, पोइ बेशक अल्लाह बख़्शींदड़ महिरबान आहे। पहिरियां जंग करण जो हुकुम हो ऐं उन जो वजह बि बयानु कयो वियो त छा लाइ जंग कयो। ऐं हाणे ॿुधायो थो वञे त जॾहिं मुख़ालिफ़ इताअत कनि ऐं दीन जे मामले में मुदाख़िलत करणु ऐं माण्हुनि खे रोकण वारी संदन ताक़त ख़तमु थी वञे ऐं हर शख़्स आज़ादीअ सां सचे दीन खे क़बूल करे सघे, त उन वक़्तु जंग बंदि करण जो हुकुम आहे। क़ुरान पाक जे मुफ़स्सिर अहमद मुस्तफ़ा मरागी लिखियो आहे त जेकॾहिं जंग करणु ऐं कुफ़्र खां बंदि रहिया त अल्लाह ताला संदन अमल क़बूल कंदो। उहो पंहिंजे बाननि सां महिरबान आहे, संदन अॻियूं ग़लतियूं बख़्शींदो ऐं ख़ताऊं मेटींदो जॾहिं पंहिंजनि ग़लति कमनि खां तौबह कंदा ऐं सुहिणा अमल करे मुत्तक़ी बणिजंदा। दोस्तो, जंग जे अमल खे रोकण बि अल्लाह जी ज़ात खे पसंदि आहे। ताज़ो जेको असांजे मुल्क पाकिस्तान जी रियासती इदारनि जो जेको तसलसल आहे, उहो कंहिं बि अल्लाह ताला जी हिकमत खां ख़ाली न आहे। यकीनन इन में कई बरकतूं आहिनि जिन जो अल्लाह तबारक व ताला क़ुरान पाक में असां ऐं अव्हां खे ॿुधायो आहे। अञा अॻिते बि अॻियां आयत में बि ज़िक्र थी रहियो आहे। अल्लाह ताला इरशाद फरमायो 193 आयत सूरतुल बक़रह जी, वक़ातिलूहुम हत्ता ला तकून फितनतुम व यकून अद्दीनु लिल्लाह फ़इनिंतहौ फ़ला उद्वान इल्ला अलज़ ज़ालिमीन। ऐं जंग कयो उन्हनि सां तां जो न रहे फितनो ऐं हुजे दीन ख़ालिस अल्लाह जे लाइ, पोइ जेकॾहिं बसि कनि त पोइ न आहे ज़्यादती मगर ज़ालिमनि ते। अशहरुल हराम बिशहरिल हराम वल हुरुमात क़िसास फ़मन इअतदा अलैकुम फ़अतदू अलैहि बिमिस्लि मा अतदा अलैकुम वत्तक़ुल्लाह वअलमू अन्नल्लाह मअल मुत्तक़ीन। इज़्ज़त वारो महीनो बदिलो आहे इज़्ज़त वारे महीने जो, ऐं इज़्ज़तूं बदिलो आहिनि। पोइ जंहिं ज़्यादती कई अव्हां ते, पोइ ज़्यादती कयो उन ते अहिड़ी ज़्यादती जो कयाई अव्हां ते, ऐं ड्रिजो अल्लाह खां ऐं यकीन ॼाणो त बेशक अल्लाह परहेज़गारनि सां गॾु आहे। सुभान अल्लाह। दोस्तो, क़ुरान पाक सूरतुल बक़रह जी 193 ऐं 194 आयत मुतिलावत कई। उन जो लफ़्ज़ी तर्जुमो अव्हां ॿुधो। जीअं पहिरीं अर्ज़ु करेसि त तशरीही तर्जुमा अव्हां क़ुरान पाक जे अंदरि ॿुधंदा आहियो, पर हीउ लफ़्ज़ी तर्जुमो त हिननि आयतुनि में बि जंग जो हुकुम आहे। अल्लामा मोहम्मद बिन अहमद अंसारी अलैहि रहमत लिखियो आहे त हीअ आयत मथीं आयत खे मनसूख़ कंदड़ आहे, जंहिंमें हुकुम हो त जेकॾहिं काफ़र मुशरिक अव्हां सां जंग कनि त पोइ अव्हां जवाबी जंग कयो। हिननि आयतुनि में हुकुम आहे त उहे काफ़र जेके कुफ़्र ऐं शिरक ते आहिनि, इहो हिकु वॾो फितनो आहे, उनखे ख़तमु करण जे लाइ उन्हनि सां जंग कयो। हू जंग न कनि त बि उन्हनि सां जंग शुरू करे ॾियो, तांजो उहे हक़ीक़ी ख़ालिक खे मञी उन जो दीन क़बूल कनि। जीअं त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो,
उमिरतु अन उक़ातिल अन्नास हत्ता यक़ूलू ला इलाहा इल्लल्लाह व युक़ीमुस्सलात व युअतुज़ ज़कात फ़इज़ा फ़अलू ज़ालिक असिमू मिन्नी दिमाअहुम व अमवालहुम इल्ला बिहक़्क़िहा व हिसाबुहुम अलल्लाह। यानी मूंखे अमुर कयो वियो आहे, मुंहिंजे आका फ़रमायो रहमत वारे हबीब काइनात जे कारण ई फ़रमायो त मूंखे अमुर कयो वियो आहे त मां माण्हुनि सां तेसि ताईं जंग कयां जेसि ताईं ला इलाहा इल्लल्लाह, हिकु अल्लाह खां सवा को बि इबादत जो लाइक़ु नाहे चवनि। जंहिं वक़्तु इहो तस्लीम कंदा त पोइ संदन रत ऐं माल महफ़ूज़ आहिनि, मगर कंहिंजो हक़ हूंदो त उन में ॾिना वेंदा ऐं उन्हनि जो हिसाब अल्लाह वटि आहे। उनखां पोइ उन्हनि इज़्ज़त वारनि महीननि में जंग करण जो हुकुम बयानु कयो वियो आहे, जिन महीननि में हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन में जंग करणु हराम हुई ऐं मुस्लमान बि उन्हनि महीननि में जंग करणु पसंदि न कंदा हुआ। दोस्तो उहे 4 महीना आहिनि, मुहर्रम, रजबुल मुरज्जब, ज़ुल्क़अद ऐं ज़ुल्हज। अल्लाह ताला फ़रमायो त इहे महीना वाक़ई इज़्ज़त वारा आहिनि, पर जेकॾहिं काफ़र अव्हां सां जंग कनि था त उन्हनि महीननि में अव्हां बि उन्हनि सां जंग करे सघो था। उन में का बि शरई मुमानियत, क़बाहत ऐं ख़राबी न आहे ऐं हर हाल में तक़वा खे मलहूज़ रखो। तक़वा सां दर्जा बुलंद थियनि था ऐं अल्लाह ताला पंहिंजे रहम करम ऐं फ़ज़ुल सां परहेज़गारनि सां गॾु आहे। दोस्तों, कुरान पाक सूरतुल बक़रह 195 आयत, व अनफ़िक़ू फ़ी सबीलिल्लाहि वला तुल्क़ू बिअयदीकुम इलत्तहलुकह व अहसिनू इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन। ऐं ख़र्च कयो अल्लाह जी वाट में ऐं न उछलायो पाण खे हलाकत में ऐं एहसान कयो, बेशक अल्लाह मुहब्बत थो रखे भलाई कंदड़नि सां। दोस्तों, हिन खां अॻु में जानी जिहाद जो हुकुम हो, हाणे माली जिहाद जो हुकुम कयो वियो। जीअं अल्लामा मुहम्मद बिन मुहम्मद अमादी अलैहि रहमत लिखियो आहे, अल्लामा शौकानी बि लिखियो आहे त जेको बि ख़ैर अल्लाह ताला जे राज़ी करण लाइ उन जी वाट में ॾिनो वञे उहो उन में दाख़िल आहे ऐं हीअ लफ़्ज़ उन खे शामिल आहिनि। वला तुल्क़ू बिअयदीकुम इलत्तहलुकह, पंहिंजनि सिरनि खे हलाकत में न उछलायो। हिन आयत जे बारे में हज़रत अबू अयूब अंसारी रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त हलाकत में उछलाइण मां मुराद आहे जिहाद छॾे ॾियणु। असलम बिन इमरान खां रवायत आहे त जॾहिं असां कुस्तंतीनिया ते हमिलो कयो हो त रोमी काफ़रनि जो वॾो लश्कर असांजे मुक़ाबले में आयो। असां मां हिकु मुस्लमान मुजाहिद अकेले सिर उन्हनि ते हमिलो करे उन्हनि जे लश्कर में घिड़ी पियो ऐं मुस्लमाननि मां किन दाहूं करे चयो त हिन त पाण खे पाण ई हलाकत में विझी छॾियो। उते हज़रत अबू अयूब अंसारी रदी अल्लाह ताला अन्हु उथी फ़रमायो त ए मुस्लमानो, अव्हां हिन आयत जो मतिलबु सही न सम्झिया आहियो, अचो त मां अव्हांखे उन जो शान नुज़ूल ॿुधायां। जॾहिं अल्लाह ताला इस्लाम खे ग़लबो ॾिनो ऐं मुस्लमाननि जी क़ुव्वत ऐं तइदाद वधियो त असां मदीने मुनव्वरा जे असुली रहाकुन अंसारनि पाण में मशवरो ऐं लिकल तरीक़े सां सलाह कई त हाणे मुजाहिदनि जी खोट नाहे ऐं अल्लाह ताला इस्लाम खे इज़्ज़त बुलंदी ऐं ग़लबो अता कयो आहे ऐं घणे वक़्त खां असां पंहिंजी ज़मीन आबाद करण लाइ बि तवजह न कयो आहे। हाणे असांखे उन ॾांहुं तवजह करणु घुरिजे। जॾहिं अल्लाह ताला इहा आयत नाज़िल करे हुकुम फ़रमायो तव्हां जिहाद छॾे ज़राअत ऐं तिजारत ॾे खुली तरह तवजह करे पाण खे हलाकत में न विझो। वला तुल्क़ू बिअयदीकुम इलत्तहलुकह मां मुराद इहा नाहे त अकेले सिर वञी जिहाद करणु हलाकत आहे। अल्लामा इब्न जरीर अलैहि रहमत लिखियो आहे त हिते पाण खे हलाकत में उछलाइण मां मुराद आहे पंहिंजो माल अल्लाह ताला जी वाट में ख़र्च न करणु। हज़रत हुज़ैफ़ा, हज़रत इब्न अब्बास, आमिर, मुहम्मद बिन कैब क़र्ज़ी, क़तादा ऐं मुजाहिद खां इन ई मतिलब जी ताईद में रवायत कयूं। दोस्तो, हज़रत अबू अयूब अंसारी रदी अल्लाह ताला अन्हु जो ज़िक्र निकितो, सुभान अल्लाह, छा त सहाबी आहे, छा त उन जी अज़मत आहे।
मुंहिंजे महबूब आका रहमत वारे हबीब उन ते केॾो करम ऐं फज़ुल फ़रमायो। लेकिन हाणे हू ज़ाहिरी ज़िंदगी में त अज़मत वारा हुआ, पर ज़ाहिरी ज़िंदगी खां पोइ जॾहिं बरज़खी ज़िंदगी में वञनि था त उन्हनि जी बि अज़मत आहे। अचो त हज़रत अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मज़ार खां बरकतूं ऐं फैज़ हासिल करण जी हिकु अजीब ॻाल्हि अव्हांखे इन तफ़सीर जे प्रोग्राम सही राह में ॿुधायां थो। सूरतुल बक़रा जी 187 आयत खां तिलावत तर्जुमो ऐं तफ़सीर पाण शुरू कयो आहे। 195 आयत जो तफ़सीर जारी आहे। दोस्तों, देवबंदी आलिमनि में बरख आलिम, अदीब ऐं दारुल उलूम देवबंद में पढ़ाईंदड़ उस्ताद अल्लामा एज़ाज़ अली साहब देवबंदीअ पंहिंजे किताब नफ़हतुल अरब में लिखियो आहे त क़ुस्तंतीनिया जंग में लड़ंदे हज़रत अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु शहीद थियो ऐं उते संदसि मज़ार मशहूरु आहे। उन जी तज़ीम कई वेंदी आहे। माण्हू उन सां शिफ़ा हासिल करण जी तलब कंदा आहिनि, पोइ शिफ़ा ॾिना वेंदा आहिनि। अल्लामा पानीपती अलैहि रहमत लिखियो आहे त हज़रत अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे क़ुस्तंतीनिया क़िले जी पाड़ में दफ़न कयो वियो। यानी उहे क़ुस्तंतीनिया वारा उन जे वसीले सां अल्लाह ताला खां मींहं जी तलब कंदा आहिनि। अल्लामा मोहम्मद इस्माइल हकी अलैहि रहमत लिखियो आहे त हज़रत अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ुस्तंतीनिया जे क़िले जी पहाड़ में दफ़न कयो वियो। यानी क़ुस्तंतीनिया वारा उन जे मुहाबे शफ़ा जी तलब कंदा आहिनि। क़ुरान पाक जे तफ़सीरनि जे इन्हनि इबारतुनि ते गौर करण सां साबित थियो त अल्लाह ताला जे प्यारनि जी मज़ारात जी ज़ियारत करणु, उन्हनि जे वसीले सां दुआऊं घुरणु, शफ़ा तलब करणु, अल्लाह ताला खां उन्हनि जे वास्ते सां मींहुं घुरणु अॻियनि मुस्लमाननि खां हलंदो आयो आहे। ऐं जेकॾहिं इहो कमु नाजाइज़ हुजे हा त क़ुरान करीम जा इहे तफ़सीर उन कम जे जाइज़ हुजण खे बि बयानु कनि हा। दोस्तो, त हीअ शइ नाजाइज़ आहे, उन जो ज़िक्र बि ज़रूरु तफ़सीरनि में अचे हा। मालूम थियो त सभु उलमा मुतफ़िक़ आहिनि जॾहिं हज़रत अबू अयूब अंसारी रसूलुल्लाह जो ग़ुलाम आहे, सहाबी आहे, उन जी मज़ार पुर अनवार जे वसीले ज़रिए सां माण्हू दुआ घुरनि अल्लाह उन्हनि खे शिफ़ा ॾेई छॾे, त यकीनन इहो असांजे लाइ हिकिड़ो रस्तो आहे त रसूलुल्लाह जी मज़ार खां वेंदे हर अल्लाह जे वलीउल्लाह जी मज़ारात ते उन्हनि जे वसीले ऐं ज़रिए सां दुआ घुरणु ऐं इस्लाम आहे, न कि शिरक ऐं बिदअत। दोस्तों, हाणे पाण क़ुरान पाक जी 196 आयत अहम हुक्मनि सां भरपूर आयत आहे। तमामु काराइतियूं ॻाल्हियूं अल्लाह तबारक व तआला जी कलाम पाक सूरतुल बक़रा जी हिन 196 आयत जेका तवील आयत आहे, पर अहम हुक्म आहिनि। अचो तव्हांजे समाअतुनि ताईं पहुचायां। अल्लाह ताला फरमायो व अतिम्मुल हज वल उम्रत लिल्लाह फ़इन उहसिरतुम फ़मस्तैसर मिनल हदी वला तहलिकू रुऊसकुम हत्ता यबलुगल हदयु महल्लह फ़मन कान मिनकुम मरीदन औ बिही अज़म मिन रअसिही फ़फ़िदियतुम मिन सियामिन औ सदक़तिन औ नुसुकिन फ़इज़ा अमिनतुम फ़मन तमत्तअ बिल उम्रति इलल हज फ़मस्तैसर मिनल हदी फ़मन लम यजिद फ़सियामु सलासति अय्यामिन फ़िल हज वसबअतिन इज़ा रजअतुम तिल्क अशरतुन कामिलतुन ज़ालिक लिमन लम यकुन अहलुहु हादिरिल मस्जिदिल हराम वत्तक़ुल्लाह वअलमू अन्नल्लाह शदीदुल इक़ाब।
ऐं पूरो कयो हज ऐं उमिरो अल्लाह जे लाइ। पोइ जेकॾहिं घेरे में आंदा वञो, पोइ जेको आसान थियो क़ुर्बानीअ जे जानवरनि मां, ऐं न कूड़ियो पंहिंजा मथा, तव्हांजो पंहिंजी क़ुर्बानीअ जो जानवर पंहिंजी जाइ ते। पोइ जेको हुजे अव्हां मां बीमार या कुझु तकलीफ़ आहे उन जे मथे में, त पोइ फ़िदियो ॾियणु आहे रोज़नि सां या ख़ैरात सां या क़ुर्बानीअ सां। पोइ जॾहिं अमुन वारा थियो त पोइ जेको फ़ाइदो वठे उमिरे जो हज सां गॾे, पोइ जेका आसान थिए क़ुर्बानी उहा ॾिए। पोइ जेको क़ुर्बानी न लहे त पोइ 3 रोज़ा हज जे ॾींहं में ऐं 7 रोज़ा जॾहिं हज खां मोटो त रखो। इहे 10 रोज़ा पूरा आहिनि। इहो हुकुम इन लाइ आहे जो न आहे अहल उन जो रहंदड़ इज़त वारी मस्जिद जे वेझो, ऐं टिजो अल्लाह खां, ऐं यकीन ॼाणो त बेशक अल्लाह सख़्तु आहे सज़ा ॾियण में। दोस्तो, हिननि ॿिनि आयतुनि में हज ऐं उमिरे जो ज़िक्र आहे। इहे ॿई या उन्हनि मां हिकु जेको बि माण्हू अदा करे त उन में अल्लाह ताला खे राज़ी करण जी नीयत करे, उनखे मेलो या तमाशो सम्झी अदा न करे। इस्लाम खां अॻु में अरब उनखे सिर्फ़ु तिजारत ऐं वापार जो ज़रियो सम्झंदा हुआ। के वरी सैर ऐं तफ़रीह लाइ ईंदा हुआ, पोइ उन सां गॾु हज बि करे वेंदा हुआ। हालांकि हज ऐं उमिरो हिकु मख़सूस इबादत आहे। हज त इस्लाम जे 5 रुकननि मां हिकु रुकन ऐं फ़र्ज़नि मां हिकु अहम फ़र्ज़ आहे, जंहिंजो ताक़ीद ऐं अहमियत क़ुरान पाक जे आयतुनि ऐं नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जे हदीसुनि मां साबित ऐं रोशन आहे। दोस्तो, हज कॾहिं फ़र्ज़ थियो? जमहूर उलमा जे कौल मुताबिक़ हज जी फ़र्ज़ियत हिजरत जे 3 साल उहद जी जंग वारे साल में सूरत आल इमरान सगोरी जी आयत वलिल्लाहि अलन्नास हिजुल बैत, ऐं अल्लाह जी रज़ा लाइ माण्हुनि ते बैतुल्लाह जो हज फ़र्ज़ आहे, जे नाज़ुल थियण सां थी। इन आयत में हज जी फ़र्ज़ियत सां गॾु उन जे शर्तनि लभण जे बावजूदु हज न करण वारे ते अज़ाब जो ज़िक्र आहे। मथिन आयत जेका तिलावत कई वई व अतिमुल हज वल उमरत, मुफ़स्सिरनि जे इत्तफ़ाक़ सां हुदैबिया जे किस्से वक़्तु सन 6 हिजरी में नाज़ुल थी, ऐं उन मां मक़सद हज ऐं उमिरे जा कुझु अहकाम बयानु करणा आहिनि। दोस्तो, हज करणु त फ़र्ज़ आहे, पर उमिरो करणु छा आहे? तिरमिज़ी, अहमद ऐं बेहक़ी हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आंदी आहे त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां अर्ज़ु करे पुछियो त छा उमिरो करणु वाजिबु आहे? पाण फ़रमायूं त वाजिबु न आहे, पर उमिरो करणु भलो ऐं अफ़ज़ल आहे। इन जे करे हज़रत इमाम अबू हनीफ़ा ऐं हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि जन वटि उमिरो करणु सुन्नत आहे। दोस्तो, उमिरे जो ज़िक्र हलियो आहे त पाण हज़रत नबी इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पाक ज़िंदगी खे परखियूं त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उमिरा केतिरा कया हा। अल्लामा इमादुद्दीन अलैहि रहमत लिखियो आहे त इहा ॻाल्हि साबित आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जुमिले 4 उमिरा कया हा, ऐं सभिनी उमिरनि खे मुंहिंजे आका ज़ुल्क़द महीने में अदा फ़रमायो, ऐं हिजरत खां पोइ ॿिए कंहिं बि महीने में संदन उमिरो करणु साबित न आहे, यानी जॾहिं हुज़ूर मदीने में आया। रमज़ान मुबारक में उमिरे करण जी भलाई पाण बयानु कई अथनि ऐं फ़रमायो अथनि त उमरतुन फ़ी रमज़ान तअदिलु हजतन मई, यानी रमज़ान में उमिरो करणु मूंसां गॾु हज करण जे बराबरि आहे। सुभान अल्लाह। ॾिसो, आका रहमत वारे हबीब पंहिंजी उम्मत जे लाइ केतिरो शफ़क़त भरे इनाम ऐं एज़ाज़ जो इनाम फ़रमायो त मुंहिंजा उम्मती यो अवी गुनाह कयो था, गुनाहनि जी गिलाज़त में अचो था, घबरायो न। जे मुंहिंजी मोहबत रखो था न त रमज़ान मुबारक महीने में अची उमिरो कयो, ॼण अव्हां मूंसां गॾु हज पढ़ण जी सआदत हासिल कई। सुभान अल्लाह। फ़इन उसिरतुम खां ॿियो मसइलो बयानु थी रहियो आहे, यानी अहराम ॿधण खां पोइ जेकॾहिं अव्हां बीमारीअ या दुश्मनी या कंहिं ॿी मजबूरीअ जे करे हज जे ॾींहंनि में उते नथा पहुची सघो त हाणे अहराम मां निकिरण जी ई सूरत आहे जो जेकॾहिं अव्हां पाण सां क़ुर्बानीअ लाइ को जानवर बि कायो आहे त जानवर या उन जी क़ीमत कंहिंजे हथां मोकिले ॾियो, ऐं उहो माण्हू उन जानवर खे या क़ीमत मां ॿियो वठे, उनखे अव्हां जे पारां हरम जे हुदूद में वञी क़ुर्बान करे।
ऐं जॾहिं अव्हांखे यकीन थी वञे त उहो जानवर हाणे क़ुर्बान थी वियो हूंदो त अव्हां मथो कूड़ाए या कतराए अहराम खोलियो। अहिड़ी तरह अहराम जी हालत में जेकॾहिं बीमारीअ या कंहिं ॿी मजबूरीअ, मथे में सूर या वरी कॾहिं कॾहिं मथे में ग़िलाज़त गंद भरिजी वेंदो आहे, जोन पवण वग़ैरह जे करे मथे या जिस्म जे कंहिं ॿिए हिसे जा वार कूड़ाइणा पवनि त जाइज़ आहिनि, मगर उनजो फ़िदियो अदा करणो पवंदो। ऐं इहो 3 क़िस्म आहे, या हरम जे हद में क़ुर्बानी करे, या रोज़ा रखे, या सदको ॾिए। आयत मुबारक में रोज़नि जो अदद या सदके जो वज़न मुक़ररु थियल न आहे, पर हज़रत कअब बिन अजरा रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां रवायत आंदी आहे त 3 रोज़ा रखे या 6 मिस्कीननि खे अधु टोयो कणिक जो सदके जी नीयत सां अता करे। अधु टोयो असांजे 80 तोले जे हिसाब सां तक़रीबन पौणा 2 सेर कणिक थींदी। कणिक जे बजाए उन जी क़ीमत सदको करे त जाइज़ आहे, पर जेकॾहिं रस्ते जो ख़तरो टरी वञे या बीमारी खां शिफ़ायाब थी वञे ऐं हज जे ॾींहंनि में उते पहुची सघे थो त वञी हज अदा करे। दोस्तो, हज करण जा क़िस्म केतिरा आहिनि। एहराम ॿधण जे लिहाज़ सां हज जूं 3 सूरतूं हूंदियूं आहिनि। हिकु अफ़राद यानी हज जे ॾींहं में सिर्फ़ हज जो एहराम ॿधी हज अदा करणु, उम्रो अदा न करणु, उन में क़ुर्बानी वाजिबु आहे। ॿियो तमत यानी हिक ई सफ़र में हज जे ॾींहंनि में पहिरियां उम्रे जो एहराम ॿधी तवाफ़ करणु, सफ़ा ऐं मरवे जे विच में ड्रोड़ण ऐं मथो कूड़ाए या कतराए अहराम खां वांदो थियणु, ऐं वरी जॾहिं हज जो वक़्तु अचे त हज जो एहराम ॿधी हज करणु। उन माण्हूअ हिक ई सफ़र में 2 नफ़ा वरिता, उन जे करे उनखे मुतमत नफ़ो ॾींदड़ सॾियो वियो आहे। 3 क़िरन यानी हज ऐं उम्रे जो गॾे अहराम ॿधणु, पहिरियां उम्रे जा अहकाम पूरा करणु ऐं उन ई अहराम में रही हज जे वक़्तु हज जा अरकान अदा करे उनखां पोइ अहराम खोलणु। उन्हनि पोयनि 2 सूरतुनि में हिक ई सफ़र में 2 नफ़नि वठण जे करे क़ुर्बानी ॾियणु लाज़िम कई वई आहे हज क़िरान में। दोस्तो, हिकिड़ो मसइलो आहे त उहा क़ुर्बानी अल्लाह ताला जे शुक्र अदा करण जे लाइ आहे। इन मां पाण बि खाई सघे थो ऐं ॿियनि खे बि खाराए सघे थो। मीकात उन जाइ खे चवंदा आहिनि जो ॿाहिरि खां हरम में दाख़िल थियण जो इरादो रखंदड़ जॾहिं उते पहुचे त उन ते लाज़िम आहे त उन जाइ खां बग़ैर अहराम जे अॻिते न वधे। उहे मीकात मुख़्तलिफ़ मुल्कनि जे लाइ मुख़्तलिफ़ आहिनि। मदीने मुनव्वरा जे रहाकुनि ऐं उन तरफ़ खां अचण वारनि लाइ मीकात ज़ुल्हुलैफ़ा आहे, जंहिंखे हाणे बीअरे अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा या अबियारे अली जे नाले सां सॾींदा आहिनि। ऐं ज़ाते अर्क इराक़ ऐं उन तरफ़ खां अचण वारनि लाइ उहो मीकात आहे। ज़ाते अर्क जोफ़ा शाम मुल्क में रहंदड़नि ऐं उन तरफ़ खां अचण वारनि लाइ उहो मीकात आहे। क़र्न नजद में रहंदड़नि ऐं उन तरफ़ खां अचण वारनि लाइ यलमलम ही हिकु जाइ जो नालो आहे। पाकिस्तान हिंदुस्तान वारनि लाइ उहो मीकात आहे। जॾहिं बहरी जहाज़ बुहेरे अहमर में दाख़िल थींदो आहे त यलमलम जे साम्हूं लंघंदो आहे ऐं हाजिन ऐं उम्रे कंदड़नि खे अहराम ॿधण लाइ जहाज़ वारा ॿुधाईंदा आहिनि ऐं हर हिकु माण्हू अहराम ॿधंदो आहे। दोस्तो, हज ऐं उम्रे जूं भलायूं ऐं बरकतूं बि हिन मौक़े ते ॿुधाइणु ज़रूरी आहिनि, छो त क़ुर पाक जे जंहिं आयत जो तफ़सीर ऐं तर्जुमो पाण ॿुधण जी सआदत हासिलु कयूं पिया त उन में जंहिं शइ जो ज़िक्र थिए थो त उन शइ खे सम्झाइणीअ जे लाइ बि असांजे उलमा असांजी रहनुमाई फ़रमाई आहे। इब्न माजा हज़रत तलहा बिन उबैदुल्लाह रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आंदी आहे त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो पाण फ़रमाए रहिया हा त अल हज जिहादुं वल उम्रतु ततव्वुन, हज करणु जिहाद आहे ऐं उम्रो करणु नेकिन में वाधारो आहे। ॿी हदीस पाक आहे
इमाम मालिक, इब्न अबी शैबा, बुखारी, मुस्लिम, तिरमिज़ी, नसाई, इब्न माजा ऐं बेहक़ी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रवायत आंदी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अल उम्रतु इलल उम्रति कफ़ारतुल लिमा बैनहुमा वल हज्जुल मबरूर लैस लहू जज़ाउन इल्लल जन्नह। यानी हिकु उमिरो ॿिए उमिरे ताईं विच वारनि गुनाहनि जो कफ़ारो आहे ऐं क़बूल पियल हज जो बदिलो जन्नत खां सवाइ नाहे। हज़रत इमाम शाफ़ई किताबुल उम्म में हज़रत अब्दुल्लाह बिन अबी बकर खां रवायत आंदी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको ख़त आमिर बिन हज़्म दे लिखियो हो उन में ही बि ज़िक्र हो त इन्नल उम्रत हियल हज्जुल असग़र, यानी उमिरो इहो नंढो हज आहे जेको अव्हां अदा कंदा आहियो। सुभान अल्लाह। दोस्तों, प्रोग्राम सही राह मां आहियां वहाँ जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼु पाण सूरतुल बक़रह जी 187 आयत खां तिलावत, तर्जुमो ऐं तफ़सीर ॿुधण जी सादत हासिल कयूं था। हींअर पाण 197 आयत तिलावत कयूं था। अल्लाह ताला फरमायो, अल हज अशहुरुम मालूमात फमन फ़रद फ़ीहिन्नल हज फ़ला रफ़स वला फ़ुसूक़ वला जिदाल फ़िल हज वमा तफ़अलू मिन ख़ैरिन यअलमुहुल्लाहु वतज़व्वदू फ़इन्न ख़ैरज़्ज़ादि तक़वा वत्तक़ून या उलिल अलबाब। हज जो वक़्तु मालूम महीना आहिनि, पोइ जंहिं नियत कई उन्हनि में हज जी, पोइ न आहे बेहयाईअ जी ॻाल्हि ऐं न बेफ़रमानी ऐं न आहे झेड़ो करणु हज में, ऐं जेको कयो था चङो कमु ॼाणे थो उनखे अल्लाह, ऐं समर खणो, पोइ बेशक भलो समर परहेज़गारी आहे ऐं ड्रिजो मूंखां ए अकुल वारो। यानी हज जे लाइ अहराम ॿधण जा महीना सभु कंहिंखे मालूम आहे त शवाल, ज़ुल्क़द ऐं ज़ुलहज महीने जा पहिरियां ॾींहं आहिनि। अल्लामा राज़ी अलैहि रहमत लिखियो आहे त हिन ॻाल्हि ते मुफ़स्सिरनि जो इजमाउ आहे त शवाल ऐं ज़ुल्क़द त सॼा हज जा महीना आहिनि, बाक़ी रहियो ज़ुलहज जो महीनो। इमाम अबू हनीफ़ा अलैहि रहमत वटि उन जा पहिरियां ॾींहं हज जे महीननि में दाख़िल आहिनि। इब्न अब्बास, इब्न उमर रज़ियल्लाहु अन्हुम, नख़ई, शअबी, मुजाहिद ऐं हसन जो क़ौल बि इहो ई आहे त दोस्तो, हिननि महीननि खे अशहरुल हज इन जे करे थो सॾियो वञे जो उन्हनि में ई हज जो अहराम ॿधी सघिजे थो, उन्हनि खां अॻु में नथो ॿधी सघिजे। पर जेकॾहिं को माण्हू शवाल खां अॻु में हज जो अहराम ॿधी वेही रहे ऐं उन सां हज अदा थो करे त इमाम आज़म अलैहि रहमत फरमायो आहे त उन जो हज अदा थी वेंदो मगर मकरूह थींदो। रफ़स, फ़ुसूक़ ऐं जदाल छा आहे, उन जी माना ऐं मतिलबु छा आहे? दोस्तो, हिन आयत में अल्लाह ताला ॿुधायो त जंहिं हज जी नियत कई त हाणे मथियां टई कम न करे। रफ़स जी माना आहे रफ़स, इन जी माना हिकु जामे लफ़्ज़ आहे रफ़स, जंहिंमें औरत सां गॾु थियणु ऐं उन सां वास्तो रखंदड़ सभु कम, तव्हांजो अहिड़े क़िस्म जी खुली गुफ़्तगू करणु बि दाख़िल आहे। अहराम वारे खे अहराम जी हालत में उन्हनि सभिनी खां परहेज़ करणु ज़रूरी ऐं लाज़िम आहे। फ़ुसूक़ जी लफ़्ज़ी माना आहे निकिरणु। क़ुरान करीम जे इस्तिलाह में बेफ़रमानी ऐं हुक्म खां मुंहुं मोड़ण खे फ़ुसूक़ सॾियो वेंदो आहे, जेको माना जे आम हुजण जे लिहाज़ सां सभिनी गुनाहनि खे शामिल आहे। उन जे करे बाज़ी हज़रातनि हिते आम गुनाह मुराद वरितो आहे, मगर हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा फरमायो आहे त हिते फ़ुसूक़ मां मुराद उहे कम आहिनि जिन खां अहराम जी हालत में मन आयल आहे। ऐं हिते हज जे ज़िक्र जे लिहाज़ सां बि इहो ई तफ़सीर मुनासिब आहे, छो त आम गुनाह त हर वक़्तु मन आहे, अहराम हुजे या न हुजे। दोस्तो, अहराम जी हालत में अहराम जे करे हराम कयल कम कहिड़ा आहिनि, उन्हनि खे
सम्झण जी ज़रूरत आहे। अहराम में 6 कम करण हराम आहिनि। हिकु, ज़ाल सां गॾु या गॾु थियण लाइ कशिश ॾियारींदड़ शयूं या ॻाल्हियूं करणु, कचहरी करणु, इहो बि हराम आहे। ऐं ॿियो, पट में रहंदड़ जानवरनि जो पाण शिकार करणु या ॿिए खे ॾसु ॾियणु बि हराम आहे। टियों, वार कूड़ाइण या कतराइण, उन्हीअ में नह बि शामिल आहिनि, नह बि नथा लाहे सघजनि, इहो बि हराम आहे। ऐं चौथों, ख़ुशबू लॻाइण। ही 4 शयूं मर्दनि औरतुनि ॿिन्ही लाइ हराम आहिनि। बाक़ी 2 शयूं सिर्फ़ु मर्दनि लाइ हराम आहिनि। हिकु, सिबियल कपिड़ो पाइणु, छो त सिबियल कपिड़ो सिर्फ़ु औरत पाए सघे थी, मर्द नथो पाए सघे। ऐं ॿियो, मथो ऐं मुंहुं ढकियणु। उन्हनि मां पहिरीं शइ यानी ज़ाल सां गॾु थियण जेतोणीकि फुसूक में दाख़िल आहे, पर उनखे जुदा ऐं रफ़स जे लफ़्ज़ सां ज़िक्र करण जो मक़सदु इहो आहे त उनखां सख़्तु परहेज़ कई वञे। जदाल जी माना हिक ॿिए खे छेड़ण जी कोशिश करणु। सख़्तु क़िस्म जे झेड़े खे जदाल सॾियो वेंदो आहे। हज जे वक़्त में उन्हनि ॻाल्हियुनि खां रोकण में इहा हिकमत आहे त हज जी जाइ ते ऐं हज जे वक़्त में उन्हनि कमनि में फासण जा घणा मौक़िया थींदा आहिनि। ज़ाल ऐं मुड़ुस जो मेल जोल त थींदो आहे, पर ॿियनि केतिरनि औरतुनि सां गॾिजी केतिरा हुकुम अदा करणा पवंदा आहिनि। ख़ासि करे तवाफ़ करणु ऐं सफ़ा ऐं मरवे जे विच में ड्रोड़ण वक़्तु ऐं अरफ़ात, मुज़दलिफ़े, मिना जे मैदाननि में नफ़्स ते कंट्रोल करणु तमामु ॾुखियो हूंदो आहे। उन जे करे अवल फला रफ़स आंदो वियो। अहिड़ी तरह ॿियनि गुनाहनि जे थियण जो बि घणो अंदेशो हूंदो आहे। उन्हनि खां रोकण जे लाइ वला फुसूक आंदो वियो। ऐं सफ़र में जाइ जी तंगीअ या पाणी वग़ैरह जी खोट जे करे रफ़ीक़नि सां झेड़े जो इम्कान बि हूंदो आहे। उन जे करे वला जिदाल आंदो वियो। ऐं वमा तफ़अलू मिन ख़ैरिन यअलमुहुल्लाहु में ॿुधायो वियो, तव्हां जेकी बि चङा कम कयो था, ॿियो केरु जेकॾहिं उहे नथो ॾिसे त अल्लाह ताला त उनखे ॼाणे थो। उहो ई अव्हांखे जज़्बात ऐं नफ़्सानी ख़्वाहिशात ते कंट्रोल करणु, नफ़्स जी छिक ताण खे मुंहुं ॾेई रोकण जो वॾो अजुर अता कंदो। वतज़व्वदू खां हज कंदड़नि खे बि हिदायत कई वई आहे। असुल में छा हो त अरब जा केतिरा माण्हू ख़ासि करे यमन जा रहाकू हुआ, समर खां सवाइ हज लाइ निकिरंदा हुआ। के चवंदा हुआ त अल्लाह ताला जे घर जो हज था कयूं, इहो न खाराईंदो छा? तॾहिं अल्लाह ताला ही फ़रमान मोकिलियो त हज जे सफ़र में समर खणी निकिरो, तां त कंहिंखां सवाल करण जी ज़रूरत न पवे। हज़रत इब्न अब्बास ऐं अकरम रज़ी अल्लाह अन्हु खां इहा रवायत आयल आहे। दोस्तों, अल्लाह तबारक व तआला सूरतुल बक़रह में अॻिते इरशाद फ़रमायो। अॼु पाण सूरतुल बक़रह जी 187 आयत खां तिलावत, तर्जुमो ऐं तफ़सीर शुरू कयो आहे। हींअर पाण 198, 199 खां 200 आयत ताईं तिलावत कयूं था। उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर मुकमल करण जी कोशिश करियूं था। अल्लाह ताला फ़रमायो, लैस अलैकुम जुनाहुन अन तब्तगू फ़ज़लन मिन रब्बिकुम फ़इज़ा अफ़द्तुम मिन अरफ़ातिन फ़ज़्कुरुल्लाह इंदल मशअरिल हराम वज़्कुरूहु कमा हदाकुम व इन कुन्तुम मिन फ़ज़लिही लमिनद्दाल्लीन सुम्म अफ़ीदू मिन हैसु अफ़ादन्नास वस्तग़फ़िरुल्लाह इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम। नाहे अव्हां ते को गुनाह जो तलब कयो फ़ज़ुल पंहिंजे रब खां, पोइ जॾहिं मोटो अरफ़ात खां त पोइ यादि कयो अल्लाह खे मशअर हराम मुज़दलिफ़े वटि, ऐं यादि कयो उनखे जीअं हिदायत कयईं अव्हांखे जेतोणीकि हुयो उन खां अॻु में गुमराहनि मां। उन खां पोइ मोटो जितां मोटिया माण्हू ऐं मग़फ़िरत घुरो अल्लाह खां, बेशक अल्लाह बख़्शींदड़ महिरबान आहे। फ़इज़ा क़दईतुम मनासिककुम फ़ज़्कुरुल्लाह कज़िक्रिकुम आबाअकुम औ अशद्द ज़िक्रा फ़मिनन्नासि मन यक़ूलु रब्बना आतिना फ़िद्दुनिया वमा लहू फ़िल आख़िरति मिन ख़लाक़। पोइ जॾहिं पूरो कयो हज जा अहकाम त पोइ यादि कयो अल्लाह खे मिसल यादि करणु अव्हां जे पीअरनि पंहिंजनि खे
या वधीक यादि करणु। पोइ बज़ी माण्हू उहे आहिनि जो चवनि था त असांजा रब असांखे सिर्फ़ु दुनिया में ॾे ऐं नाहे उन लाइ आख़िरत में को भाङो। दोस्तो, हज ते वञण वारनि माण्हुनि में के अहिड़ा माण्हू बि हूंदा हुआ जेके वेंदा त ख़ालिस हज करण जी नीयत ऐं इरादे सां हुआ, पर हज सां गॾु थोरो घणो वापारु बि कंदा हुआ। ॿिया माण्हू उन्हनि जे उन वापार खे बुरो सम्झी उन्हनि खे रोकींदा हुआ। अल्लाह ताला उन्हनि जे बारे में फ़रमायो त हज जे सफ़र में हज जे अहकाम खे बाक़ाइदा अदा करण सां गॾु जेकॾहिं अव्हां हलाल रिस्क जी तलब कंदे अल्लाह ताला खां उन जो फज़ुल घुरंदे वापारु कयो था त उन में को बि गुनाह न आहे। पर हज जे सफ़र करण वक़्तु नीयत ख़ालिस हज करण जी हुजे, वापार जी या ॿी कमाईअ जी न हुजे। फ़इज़ा अफ़दतुम खां ॿुधायो वियो आहे त जॾहिं अरफ़ात में हाज़िरी वारो फ़र्ज़ अदा करे मोटो त मशअर हराम यानी मुज़दलिफ़े में राति रही अल्लाह ताला जो ज़िक्र कयो ऐं उन जी पाकाई बयानु कंदे तस्बीह ऐं तहलील में वक़्तु गुज़ारियो। मशअर हराम मुज़दलिफ़ो आहे। किन जो चवणु आहे त मशअर हराम उन मस्जिद खे चयो वेंदो आहे जेका मुज़दलिफ़े जी वादीअ में उज़ह नाले जबल ते वाक़िअ आहे, जिते इमाम क़याम कंदो आहे। दोस्तो, मस्जिद वादी खां सवाइ सॼो मुज़दलिफ़ो रहण जी जाइ आहे। अरफ़ात जी माना कहिड़ी आहे? अरफ़ात जो मैदान में ॿुधंदा आहियो त अरफ़ात असुल में अरफ़ा जो जमा आहे। उन मां मुराद उहो मैदान आहे जंहिंमें हाजी साहबान गॾु थी हज अदा कंदा आहिनि। जमा जे सीगे आणण जो वजह ही आहे जो अरफ़ात जे चइनी पासनि खां जेकी टुकड़ा आहिनि उहो हिकु हिकु अरफ़ा आहे ऐं गॾिजण जे लिहाज़ सां अरफ़ात सॼा विया आहिनि। अल्लामा इस्माइल हक़ी अलैहि रहमत लिखियो आहे त अरफ़ात जमा जो सीगो न आहे, हीअ त उन मख़सूस जाइ ऐं मैदान जो नालो आहे जिते हाजी साहबान गॾु थींदा ऐं बीहंदा आहिनि, पर हिन जी अहमियत जे करे उन में लफ़्ज़ वधाया विया आहिनि। दोस्तो, मैदान अरफ़ात खे उन नाले सां सॾण जो सबबु कहिड़ो आहे? इन मख़सूस जाइ ऐं मैदान खे अरफ़ात इन जे करे सॾियो वियो आहे जो हज़रत जिब्राईल सॻोरे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां हिन जी तारीफ़ कई हुई ऐं जॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन मैदान खे ॾिठो त उन खे ॾिसण सां सुञाताईं या जिब्राईल अलैहिस्सलाम हज़रत इब्राहीम खे उन मक़ाम ते आंदो। उहो मक़ाम ॾेखारींदे फ़रमायो हो त आरफ़्त सुञातुई? पाण फ़रमाई त हाओ। उन जे करे उन ते अरफ़ात नालो पइजी वियो। या हज़रत आदम ऐं बीबी हवा जॾहिं जन्नत मां लाथा विया हुआ त हिक ॿिए खां जुदा ऐं परे हुया। जॾहिं अल्लाह ताला संदन तौबह क़बूल करे खेनि मिलायो त उन मैदान ते हिक ॿिए खे सुञाणे मिलिया। उन जे करे हिन खे अरफ़ात सॾियो वियो आहे। सुम अफ़ीदू मिन हैसु अफ़ाद अन्नास, उन खां पोइ मोटो जितां मोटिया माण्हू। हिन हिसे में मके पाक जे रहण वारनि कुरैशियुनि जी हिकु मुतकब्बिराना आदत जो रद्द कयो वियो आहे। उहे पाण खे भलो सम्झंदा हुआ ऐं जॾहिं हज करण लाइ निकिरंदा हुआ त अरफ़ात जे मैदान में ॿियनि सां गॾु बीहण खे ऐब सम्झंदा हुआ ऐं पाण मुज़दलिफ़े में रही पवंदा हुआ ऐं चवंदा हुआ त असीं अल्लाह वारा ऐं उन जे हरम जा रहाकू ऐं आबाद कंदड़ आहियूं ऐं अरफ़ात जॾहिं त हरम जे हुदूद खां ॿाहिरि आहे उन जे करे ओॾां न हलंदासूं। अल्लाह ताला उन्हनि जे उन ग़लति ऐं हठ वारे ख़्याल खे रद्द कंदे इरशाद फ़रमायो त जितां ॿिया माण्हू बीही मोटनि था अरफ़ात मां, अव्हां बि उते वञो, पोइ उन्हनि सां गॾिजी मोटो। हज करण जो हुकुम आहे ई उन लाइ त बातिल इम्तियाज़ात, कूड़ा फ़ख़ुर ऐं वॾायूं ख़तमु कयो। जेकॾहिं हज वारे ॾींहुं बि अव्हां पंहिंजी बरतरी ऐं बुलंदीअ जे नशे में हूंदव त इंसानी मसावात जो मुज़ाहिरो कीअं थींदो ऐं अव्हां तवाज़े इंकिसारी ऐं हेठाहीअ वारे सबक़ खे कीअं यादि कंदव? उनखां पोइ मके मुकरमा वारनि जी ही जाहिलाना रस्म जी इस्लाह कई वई आहे। फ़ज़्कुरुल्लाह का ज़िक्रिकुम आबाकुम, पोइ अल्लाह जो ज़िक्र कयो जीअं पंहिंजनि अबनि ॾाॾनि जो ज़िक्र कंदा आहियो। दोस्तो,
उहे जॾहिं हज खां फ़ारिग़ थींदा हुआ त बैतुल्ला शरीफ़ वटि वेही पंहिंजनि अबनि ॾाॾनि जी तारीफ़ कंदा हुआ। अल्लाह ताला हुकुम कयो त अल्लाह ताला जो ज़िकिर कयो जीअं पंहिंजनि अबनि ॾाॾनि जो ज़िकिर कंदा आहियो, बल्कि उन खां बि घणो अल्लाह ताला खे यादि कयो। औ अशद में औ अख़्तियार ॾियण लाइ न पर तरक़ीअ लाइ बल जी माना में इस्तेमालु थियल आहे, यानी सभिनी खां वधीक अल्लाह ताला जो ज़िकिर कयो। हुआ मिन अन्नास मन यक़ूल खां मुशरिकनि जी दुआ जो बयानु आहे। उन्हनि खे आख़िरत जी ज़िंदगीअ ते को बि एतमाद ऐं यकीन न हो, उन जे करे हज करण वक़्तु या ॿियनि मख़सूस वक़्तनि में दुनिया जी तरक़ी ऐं ख़्वाहिशात लाइ दुआऊं घुरंदा हुआ। अल्लाह ताला बयानु फ़रमायो त उन्हनि लाइ आख़िरत में को बि हिसो न आहे जो उहे आख़िरत खे मञींदा ई न आहिनि त उन लाइ दुआ कीअं घुरनि। दोस्तो, प्रोग्राम सही राह, मां आहियां अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्ला लाशारी ताहिरी। अॼु पाण सूरतुल बक़रा जी 187 आयत खां तिलावत, तर्जुमो ऐं तफ़सीर शुरू कयो। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जे फ़ज़ल ऐं करम सां 200 आयतूं सूरतुल बक़रा जूं अॼोके हिन प्रोग्राम ताईं पाण मुकम्मल करे चुका आहियूं। रब्बे काइनात खां दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो चवणु, अव्हां जो ॿुधणु पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। आख़िर में हुननि महिरबान दोस्तनि जा नाला बि शामिलु कंदो आहियां जेके सही राह जे सफ़र में थोरी देरि लाइ या घणे पल लाइ अल्लाह जो कलाम, ख़ुदा जो क़ुरान ॿुधंदा आहिनि ऐं उन जे तर्जुमे ऐं तफ़सीर खे समाअत कंदा आहिनि, कनाईंदा आहिनि, सुणंदा आहिनि, जिन खे सुणण जी सादत हासिलु थींदी आहे। उन्हनि महिरबान दोस्तनि जा नाला बि शामिलु कंदो आहियां। सभ खां पहिरीं अॼोके सही राह जे सफ़र में इंडिया, गुजरात, कच्छ, भुज जे दीनी आलिम मोहतरम मौलवी अब्दुल वहीद मुतवा साहब जन शिरकत कई। उन खां पोइ मोहतरम ग़ुलाम रब्बानी साहब, मोहतरम शहबाद अली शोरो साहब, मोहतरम नज़ीर अहमद बमरो साहब, मोहतरम अब्दुल हफ़ीज़ बेजारानी साहब, ये असांजो दीनी स्कॉलर, मोहतरम क़ुरबान अली सठियो साहब, मोहतरम अब्दुल सत्तार मीरबर साहब, मोहतरम सादिक अली मलिक साहब, मोहतरम हाफ़िज़ सूफ़ी सूबेदार हुसैनी साहब, मोहतरम हाफ़िज़ खुदा बख्श रिजवी साहब, मोहतरम फैज़ मोहम्मद लाशारी साहब, मोहतरम हाफ़िज़ मोहम्मद अली सोमरो साहब, प्रोफेसर हाफ़िज़ मोहम्मद अली सोमरो साहब, मोहतरम नज़ीर अहमद बमरे साहब सां गॾु मोहतरम जोखियो नईम साहब जेको पंहिंजे प्रोग्राम जे रोज़ जो बाज़ौक़ लिसनर आहे, मोहतरम मोहम्मद ख़ान सरवरी साहब, मोहतरम मुफ्ती शाहनवाज़ बुघियो साहब, मोहतरम अली रज़ा चंड साहब, मोहतरम उमेद अली कीरियो साहब, मोहतरम ताहिरी रफ़ीउल्लाह चन्ना साहब, मोहतरम मोहम्मद आरिफ लाशारी साहब, मोहतरम मोहम्मद आरब साहब, मोहतरम असद आफ्ताब सिंधी साहब पंहिंजे इन सही राह जे सफ़र में हम सफ़र थिया। सभिनी लाइ दिली दुआऊं त अल्लाह ताला असां अव्हां जी हाज़िरी मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए, पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे फ़रमान जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असां अव्हां जा कर्ज़, मर्ज़, फितना, मुसीबतूं, दर्द दफ़े फ़रमाए। असां अव्हां जी इज़्ज़त, आबरू, रिस्क, रोज़ी, माल, मिल्क, दीन, ईमान में इज़ाफ़ो फ़रमाए। असांजे बचड़नि जे इल्म में, अमल में, दीन में, उमिरि में, अदब में वाधारो फ़रमाए। अल्लाह ताला असां अव्हां खे ओड़े पाड़े जी लज, शर्म, शुनास, हया अता फ़रमाए। रबे काइनात असां अव्हां जे ज़मीनी आसमानी मुसीबतूं, बलाऊं, बीमारियूं दूर फ़रमाए। मरण महिल सकरात जी सख़्ती आसान करे, कलमे जी तौफ़ीक़ ऐं सआदत नसीब फ़रमाए, ईमान जो मौत नसीब फ़रमाए। मरी क़ब्र में हलऊं त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर जे सदके असांजे क़ब्र खे ताहद निगाह कुशादो फ़रमाए, क़ब्र जी तकलीफ़ ऐं सोड़ खां महफ़ूज़ फ़रमाए। रब्बे काइनात मुनकर नकीर जे पुछाणे खे आसान फ़रमाए। क़ब्र मां उथूं त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहमत वारे झंडे जी छांव नसीब फ़रमाए। बरोज़ महशर अल्लाह ताला असां अव्हां खे महबूब नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी शिफ़ात ऐं जन्नत में नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ो नसीब फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जाॾे पैर ताॾे ख़ैर।